अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौम न्यूज़ सां गॾु मां हासिल मंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवार जी रिपोर्ट मुताबिक़ ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन सिंध जे कॉल ते डिवीजनल आपका क्लार्क एसोसिएशन हैदराबाद सैयद मुनव्वर अली शाह, जनरल सेक्रेटरी शकील अहमद विस्तरो, अली रज़ा, शाहिद हुसैन विस्तरो, अहमद अली ऐं ॿियनि जे क़यादत में हुज़ूर अकरम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी ख़िलाफ़ अलामा आया काज़ी लाइब्रेरी गार्डन में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सैयद मुनव्वर अली शाह, शकील अहमद विस्तरो, अली रज़ा, शाहिद अली मीरानी, साईं मुनीर अहमद लाहौटी चयो त फ्रांस जे सदर सरकार दो आलम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करे उम्मत मुस्लिम जे दिलनि खे रंजायो आहे। उम्मत मुस्लिम पंहिंजो कंध त कटराए सघे थी, पर नबी पाक जे शान में गुस्ताखी क़बूल या बर्दाश्त नथी करे सघे। इन्हनि जो वधीक चवण हो त असां ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां ताजिर बिरादरी खे अपील था करियूं त फ्रांस जे कंहिं बि शइ जो ख़रीद व फ़रोख्त जो मुकमल बाइकाट कयो वञे त जीअं फ्रांस जे मईशत खे धक रसे। मुज़ाहिरो कंदड़नि फ्रांस जे सदर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मतलब ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन खे पंहिंजो पाण मज़बूत ऐं मुनज़म करण जे लाइ जेको कयो वियो। हुन खां बाद में ज़िले दादूअ जी जेको आहे सो असांखे बाडी ठाहिणी, जेका अल्हम्दुलिल्लाह बाडी ठही वई। अली रज़ा साहब जेका हुन जा प्रेसिडेंट थिया। अॼु में तोहिन रिसालत नामंज़ूर जेको असां हिकिड़ो नालो रखियो थी ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जी तरफ़ां, असां उन नालतीअ खे, असां उन यहूदी ऐं काफ़र खे चऊं था बदतरीन मौत डिपार्टमेंट ते मुश्तमिल हिकिड़ी ज़िलेवारी ठाही आहे ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जी। इंशाअल्लाह दोस्त सभु पुरअज़म आहिनि ऐं पंहिंजे मुलाज़िमनि जे मसइले खे हल करण लाइ पुरअज़म आहिनि। असीं बि उन्हनि सां गॾु आहियूं। जेके मसइला थींदा इंशाअल्लाह गॾिजी सॼी हल कंदासीं। उन खां पोइ असां जेको आहे शयूं अचनि थियूं हिते विकिरो थियूं थियनि, उन्हनि जो बाइकाट कयो वञे त जीअं उन्हनि खे ख़बर पवे त उन्हनि जी मैशियत ते असरु पवे त ऐं इहो रिकॉर्डेड ॻाल्हि आहे त असां मुस्लमान मुल्क ई उन्हनि जूं शयूं वधीक ख़रीद कयूं था, पोइ ॿिया अंग्रेज़ ख़रीद कोन था कनि। अची करे जेको आहे सो असांजे आपका जी जेको आहे सो डिस्ट्रिक्ट दादू जी जेको आहे सो बाडी ठाही अथसि ऐं असांजो जेको आहे सो ज़िले सदर साईं इजला नबी साईं जी सलाह वसलम जो उहो उन ते बि असां एहतजाज कयोसीं। सभिनी दोस्तनि माना एहतजाज कयोसीं। इंशाअल्लाह जेको अॻिते बि अहिड़ा जेके थींदा साईं नबी साईं जी जेके उन जे लाइ बि असां भरपूर एहतजाज कंदासीं। ऐं फ्रांस जो सदर आहे उनखे बि असां सॼी मुस्लिम उम्मत जेकी आहे उनखे करे मुनीर साहब तव्हां ॻाल्हायो अचो महिरबानी आहे। ऐं ॿियो तोहिन रिसालत जे दादा जे जंहिं यहूदी